किपरो में जस्कम पारां तालुक अस्पताल में सहूलतुनि जी अणहूंद ऐं ड्यूटी ते डॉक्टरनि जी गैर मौजूदगी ख़िलाफ़ जस्कम जा अॻवाननि आज़ाद कुंभर अकबर मरी ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी शहीद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो ही एहतजाज आऊं सुबुह कंहिं कम सां पंहिंजी वालदा खे अस्पताल ॾे वठी वियोसि। सिविल अस्पताल में 11 बजे जे टाइम 11 बजे OPD मुकम्मल बंदि हुई। OPD बंदि हुई। हुन खां पोइ अछड़े थर जे ॾूराऊं इलाइक़नि खां आयल असांजा थर जा जेके माण्हू उन्हनि जा मासूम ॿार सिविल अस्पताल में तड़पी रहिया हुआ। जॾहिं MS खां मूं पुछाणो कयो त मुंहिंजो बाबा ये जेके ॿार तड़पनि पिया ऐं इहे जेके तव्हांजी OPD बंदि आहे, उन चई बाबा असां वटि इहो ई कमु आहे, जी वणे तव्हां वञी कयो। ऐं जॾहिं आऊं डॉक्टर ख़ुशी जी अस्पताल ते पहुतुसि, उते मूं लाइव वीडियो हलाई त डॉक्टर ख़ुशी कमरे में गेट के लॉक करी पोएं गेट में भजी वियो हलियो। ऐं उते जेके पंहिंजी प्राइवेट क्लिनिक ते 300 जी लालच में पंहिंजे 300 जी लालच में मासूम ॿार जेके सिविल में जेके मरनि पिया उन्हनि खे छॾे पंहिंजी प्राइवेट क्लिनिकूं हलाइनि पिया। असां मुतालबो कयूं था DG हेल्थ के मुतालबो कयूं था ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे मुतालबो कयूं था त तव्हां इन शइ जो नोटिस वठो। ही सिंध जे माण्हुनि तव्हांखे चूंडियो आहे, इन जो नोटिस वठो ऐं जे न त असां तव्हांजे बंगलनि जो बि घेराव कंदासीं। इन करप्ट MS खे असां कोन हलणु ॾींदासीं ऐं सिंध जे सॼी सिंध में एहतजाज कंदासीं, बुख हड़ताल जी केपूं हणंदासीं, पर इन MS खे कोन हलणु ॾींदासीं, पंहिंजी अस्पताल खे बचाईंदासीं। DG हेल्थ खां या घुर था कयूं त हिते मरीज़नि जा पैसा खाईंदड़ डॉक्टर करप्ट जेको डॉक्टर सलीम भट्टी ऐं उन जा वाठा डॉक्टर ख़ुशी जेके पंहिंजे टाइम जेके सरकारी अस्पताल जो टाइम छॾे करे पंहिंजूं ज़ाती क्लिनिकूं हलाइनि था, उन्हनि जा ही लाइव ते मिसालनि असां हिते चूंडियल नुमाइंदनि ते बि इहा वाज़ह था कयूं। असां हिते जेके चूंडिजी आया आहिनि उन्हनि खां बि इहा घुर था कयूं त इन बदमाशनि खे लगाम ॾियो, इन डॉक्टरनि खे लगाम ॾियो, न त ही ग़रीब माण्हू तव्हांजे बंगलनि जो घेराव कंदा ऐं जेका बि ज़िम्मेवारी थींदी उनजा ज़िम्मेवार तव्हां हूंदा। न त MS डॉक्टर सलीम भट्टी डॉक्टर ख़ुशी वाणियूं इनखे हटाए करे इनखे दहशतगर्द ॼाणाए करे इनखे नौकरियुनि मां ख़ारिज कयो वञे। छो जो ही हिते लखे किरोड़े फंड अचनि था ग़रीबनि जा, उहे ई बदमाश डॉक्टर खाई था वञनि ऐं हींअर बि हू 11 बजे बि पंहिंजूं क्लिनिकूं था हलाइनि। असां इन ॻाल्हि जी मज़मत कयूं था ऐं घुर था कयूं त हिननि खे हिकु हफ़्ते जे अंदरि मुअतल करे हटायो वञनि वियो त जीअं सिंध कोई महाजा गैरतमंद कारकुन पंहिंजे सिंधी क़ौम खे वठी करे हिननि जो घेराव कंदा, जंहिंजी ज़िम्मेवारी चूंडियल नुमाइंदनि जे मथां ऐं हेल्थ जे डायरेक्टर ऐं वज़ीरनि मथां हूंदी। अॼु खां न शुरू खां इहो माहौल रहियो आहे। सिविल अस्पताल जी ऐं किपरो जी बदनसीबी इहो ई आहे। हितां जा जेके डॉक्टर जेके आहिनि उहे पंहिंजी प्राइवेट क्लिनिक ते वेही हुते कमु कंदा आहिनि ऐं संधी ड्यूटी जेका आहे उन में गफ़लत कंदा आहिनि। ऐं हितां जो MS जेको आहे डॉक्टर सलीम भट्टी नायल करप्ट हिकिड़ो डॉक्टर आहे, MS आहे ऐं इनखे हटायो वञे। ॿी सूरत में असीं एहतजाज जो दायरो वधाईंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।